इन मुल्क में तालीम जी हैसियत ना है। तालीम जी हैसियत छो ना है? इंसान सुठो डिग्री वठे तो छा मिले थो? नौकरी मिले थो, कर्जो मिले थो, छा मिले थो? को शे ना मिले थो, खाली सिफारिश सा मिले थो। अज हिते असां भिटाई जे निगरानी में आहिनि। छा हे भिटाईअ जो पैगाम हो तो जेके मेहनती मानू आहे हुनन खे मुस्तरद करे ऐं जेके सिफारिशी आहे हुनन खे आप बख्शे, कम दे, नौकरी दे? न। हाने वक्त आयो आहे, हे असांजो ज़मीर आहे, हे असांजो हिन धरतीअ जे साथ प्यार ऐं मोहब्बत आहे कि जेके मानू लायक आहिनि, जेके मानू मेहनत कंदा, जेके मानू तालीम वठंदा, हुननि जो हक़ आहे नौकरीअ जे लाइ। असां सियासतदाननि जो हक़ न आहे। इम्तिहान ज़रूरी आहे। जेके मानू इंसाफ जो इम्तिहान, रिश्वत जो इम्तिहान न,